इस्रायलच्या लिबनानचे गादीवारे शहर बेरूत ते हमला, इराणच्या इस्रायल ते जवाबी हमला। ईरानी मीडिया मूजिब हेफ़ा इस्रायलचे उतरनि इलाइक़नि ते मिसाइल फायर कया पिया। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त इस्रायल ते हमलो हिकु वार्निंग हो, ॿीहर अगराई थी त वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। इस्रायल लिबनान में हमला रोकण वारी शर्त ते अमल नाहे कयो। फ़िज़ाई निज़ाम ईरान पारां फायर कयल मिसाइलनि खे नाकाम बणाए पियो वञे। मिसाइल जी ख़बर पवण बाद हेफ़ाई मुल्क जे उतरनि इलाइक़नि में सायरन वॼाए पिया आहिनि। इसराइली अमलदार तव्हां मिसाइल फायर कया, बस ओतिरो काफ़ी आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान खे मशवरो। संदसि चवणु आहे त अमेरिकी फ़ौज अलर्ट आहे। ईरान मेज़ ते वापसि अचे ऐं मुआहिदो करे। हू इसराइली वज़ीर आज़म खे फ़ोन करे चवंदो त जवाबी हमला न करे। इसराइल पारां बेरूत ते थियल हमले ते ख़ुशि नाहे। गिलगित बल्तिस्तान जी 24 सीटनि ते चूंड लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जो सिलसिलो जारी। गैर सरकारी नतीजनि मूजिब स्कर्दू वन तां पीपी उम्मीदवार सैयद तौक़ीर मेहदी कामयाब। GB12 शिकिरमा पीपी जो इमरान नदीम खटी वियो। निगर वन ते पीपी जो मोहम्मद अली अख्तर कामयाब। गांजी वन ते नून लीग जो मोहम्मद इब्राहिम सनाई सुभारो। हुकूमत ठाहिण लाइ कंहिं बि पार्टी या इतिहाद खे 17 सीटनि ते कामयाबी हासिल करणी पवंदी। पीपल्स पार्टी ऐं नून लीग समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। 9,58,480 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। चीफ इलेक्शन कमिश्नर शहबाज़ खान जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान में चूंडूं पुरअमन माहौल में थियूं आहिनि। चूंडनि में भरपूर नमूने हिसो वठण ते आवाम जा थोराइता आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान में तीरनि जी बरसात थी रही आहे। पीपल्स पार्टी सभ खां वॾी जमात बणिजी उभरी रही आहे। हू हुकूमत साज़ी लाइ कोशिशूं कंदा। भरपूर एतमाद करण ते गिलगित बल्तिस्तान जी आवाम जा थोराइता आहिनि। रावलाकोट में पाबंदी मिलियल एक्शन कमेटी जे विगोड़नि जी फारिग में कानून लागू कंदड़ इदारे जा 4 अहलकार शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी। IG ॼमू आज़ाद कश्मीर पारां वाक़े जी मसम्मत। संदसि चवणु आहे त पाबंदी मिलियल एक्शन कमेटी जे शरपसंदनि रिथाबंदी करे अहलकारनि खे निशानो बणायो। पार्लियामानी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर में बिजली ₹3 फ़ी यूनिट फ़राहम कई पई वञे। वादीअ जा माण्हू अटे समेत ज़रूरत जी शयुनि ते सब्सिडी हासिल करे रहिया आहिनि। आज़ाद कश्मीर में इंटरनेट जी बहितरी लाइ क़दम खंया विया आहिनि। जॉइंट एक्शन कमेटी सां मुआहिदे जे समूरनि शिकनि ते अमल कयो आहे। पनाहगीरनि जूं सीटूं ख़त्म करण जो मुतालबो दुरुस्त नाहे। आज़ाद कश्मीर में अमन अमान जी सूरतहाल ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पीपी वफ़द जी हुकूमती टीम सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी तरफ़ां वफ़ाक़ी मनसूबनि ते ख़दशा ज़ाहिर। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे बजट ते ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी। पीपी तरफ़ां कराची ऐं हैदराबाद लाइ वफ़ाक़ी मनसूबनि जो अंग वधाइण जो मुतालबो। पीपल्स पार्टी बजट बाबति पंहिंजूं लिखत सिफ़ारिशूं वफ़ाक़ी हुकूमत हवाले करे छॾियूं। पेट्रोलियम लेवी सब्सिडी जे मुकमल ख़ात्मे ते पीपी जा ख़दशा बरक़रार। पीपी जो मौक़िफ़ आहे त कराची जे समूरनि मनसूबनि लाइ फंड वफ़ाक़ी सरकार अदा करे। सालियानी तरक़ियाती प्रोग्राम जे काथे में बि इज़ाफ़ो कयो वञे। अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पली जे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंध जी कुंड कुड़िस मां काफ़िलनि जी जुंगशाही आमद। अवामी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक जा अलॻि अलॻि जलसा। सिंधियाणी तहरीक जे औरतुनि तरफ़ां क़ौमी गीत ॻाए रसूल बख्श पली जे खे भेटा पेश। जैकबाबाद जे हक़ बाहू पाड़े में नौजवान क़तल। सदा सोलंकी खे गोलियुनि जो खाॼ बणाए पियो। वारसनि जो मक़तूल जे भाउ सोहरे ऐं उन जे पुट ते क़तल जो इल्ज़ाम। नएं डेरे वेझो हथियारबंदनि जी फारिग में नौजवान क़तल। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठ गुलण जियो में जवाबदारनि फायरिंग करे सिंगार जियो खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि फयाज़ जियो ज़ख़्मी।
कंबर वेझो ब्रोही बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। ॻोठ ताज मोहम्मद जी वांड में ब्रोही बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो थी पियो। फारिक में किफ़ायतुल्ला ब्रोही मारिजी वियो, संदसि सोट ख़लील ब्रोही ज़ख़्मी। सेठाजा मां मुबैना तुरकबा थियल शागिर्दियाणी आसफा मुग़ल 4 महीना गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघी। शागिर्दियाणी जी बाज़ियाबी लाइ सेठाजा खां ठरी मीरवा ताईं पियादिल मार्च। अॻुवाणियुनि जो चवणु आहे त पुलिस 4 महीना गुज़रण बावजूद आसफा शेख खे बाज़ियाब न कराए सघी आहे। SSP तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी लाइ जुड़ियल जांच टीम अञा ताईं का अॻुराई न कई आहे।